ब्रेकिंग न्यूज़ है ख़ोसपुर में अवां शेयर कई पिया। पंजाब पुलिस हथां खंभे गुम कयल नौजवान मुबैना मुक़ाबले में मारिजी वियो। इमरान मीरानी के गुज़िरियल ॾींहुं पंजाब पुलिस गिरफ़्तार करण बाद अणॼातल हंधि खणी वई हुई। अवां खे ॿुधाई त मारिजी वियल नौजवान इमरान मीरानी जे वारसनि सादिक़ाबाद पुलिस ख़िलाफ़ एहतिजाज कंदे इंसाफ़ जो मुतालबो कयो आहे। अहम ख़बर है अवां सां शेयर कई पिया। ख़ोसपुर में पंजाब पुलिस हथां खंभे गुम कयल नौजवान मुबैना मुक़ाबले में मारिजी वियो आहे। इमरान मीरानी के गुज़िरियल ॾींहुं पंजाब पुलिस गिरफ़्तार करण बाद अणॼातल हंधि खणी वई हुई। मारिजी वियल नौजवान इमरान मीरानी जे वारसनि सादिक़ाबाद पुलिस ख़िलाफ़ एहतिजाज कंदे इंसाफ़ जो मुतालबो कयो आहे। ब्रेकिंग न्यूज़ है ख़ोसपुर में अवां सां शेयर कई पिया। पंजाब पुलिस हथां खंभे गुम कयल नौजवान मुबैना मुक़ाबले में मारिजी वियो आहे। इमरान मीरानी के गुज़िरियल ॾींहुं पंजाब पुलिस गिरफ़्तार करण बाद अणॼातल हंधि खणी वई हुई। मारिजी वियल नौजवान इमरान मीरानी जे वारसनि सादिक़ाबाद पुलिस ख़िलाफ़ एहतिजाज कंदे इंसाफ़ जो मुतालबो कयो आहे।